अस्सलाम वालेकुम नाज़रीन, ग्लोबल राउंड अप सां गॾु मां तव्हांजी मेज़बान साइमा वहाब। नाज़रीन, जीअं त तव्हांखे ख़बर आहे, असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मजमूई तौर ते हलंदड़ हफ़्ते आलमी सियासी मंज़रनामे में जेके शयूं रोनुमा थियनि थियूं उनखे डिस्कस कंदा आहियूं। नाज़रीन, असां पंहिंजे प्रोग्राम जे ज़रिए मजमूई तौर ते आलमी दुनिया में जेके सियासी, इक़्तिसादी या समाजी जेके तब्दीलियूं अचनि थियूं उनखे रिपोर्ट जे ज़रिए असां पंहिंजे प्रोग्राम में शामिल कंदासीं। अॼोके प्रोग्राम में जेके मौज़ू शामिल हूंदा उन में सभ खां पहिरीं ज़िक्र कंदासीं भारत जी 5 रियासतुनि में चूंडूं थियूं आहिनि, उन खां पोइ उते छा सूरत-हाल आहे उन हवाले सां रिपोर्ट शामिल हूंदी। प्रोग्राम में ॿियो मौज़ू आहे चीन पारां अस्करी पॉलिसियुनि जे हवाले सां जेका अमेरिका रिपोर्ट ॾिनी आहे उनखे चीन पारां रद्द कयो वियो आहे। प्रोग्राम में टियों मौज़ू हूंदो अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ इस्लामाबाद में इजलास थियो। ऐं प्रोग्राम में चौथो मौज़ू हूंदो भारत जे वज़ीर आज़म जेको आहे ईरान जे दौरे जो जेको ऐलान कयो आहे उन हवाले सां बि प्रोग्राम में रिपोर्ट शामिल हूंदी। ऐं प्रोग्राम जे आख़िर में असां रिपोर्ट शामिल कंदासीं पनाहगीरनि जे हवाले सां एमनेस्टी इंटरनेशनल हिकु रिपोर्ट मंज़र आम ते आंदी आहे। ऐं नाज़रीन, हाणे प्रोग्राम में सभ खां पहिरीं ज़िक्र कंदासीं भारत में हुकुमरान भारतीय जनता पार्टी मुल्क जी ओभर रियासत आसाम में थियल रियासती चूंडुनि में वाज़े कामयाबी हासिल कई आहे, जिते इलेक्शन कमीशन पारां जारी कयल चूंड नतीजनि मुताबिक़ आसाम खां सवाइ ॿियनि 4 रियासतुनि में बीजेपी नाकाम रही। इन समूरी सूरत-हाल ते ॾिसंदासीं ही रिपोर्ट। भारत में हुकुमरान भारतीय जनता पार्टी मुल्क जी ओभर रियासत आसाम में थियल रियासती चूंडुनि में वाज़े कामयाबी हासिल कई। इलेक्शन कमीशन पारां जारी कयल चूंड नतीजनि मुताबिक़ आसाम खां सवाइ ॿियनि 4 रियासतुनि ओलह बंगाल, तमिलनाडु, पुडुचेरी ऐं केरला में नरेंद्र मोदी जी भारतीय जनता पार्टी मक़ामी पार्टियुनि हथां नाकाम रही। आसाम में जिते गुज़िरियल 15 सालनि खां कांग्रेस जी हुकूमत क़ाइम हुई उते बीजेपी जी कामयाबी खे वॾी अहमियत ॾिनी पई वञे ऐं हाणे हिते बीजेपी हुकूमत क़ाइम कंदी। इन 5 रियासतुनि में गुज़िरियल 6 हफ़्तनि दौरान मरहलेवार वोट विधा विया, जिते ॻणप जो अमल हाणे मुकमल थी चुको आहे। भारत में 2014 में थियल लोकसभा या मरकज़ी असेंबली जी चूंडुनि में नरेंद्र मोदी जी क़यादत में बीजेपी ज़बरदस्त कामयाबी हासिल कई हुई। तंहिंखां पोइ नरेंद्र मोदी जी क़यादत में पार्टी चूंडुनि में कामयाबी खां पोइ पंहिंजी हुकूमत क़ाइम कई, पर गुज़िरियल साल बीजेपी दहली में आम आदमी पार्टी खां शिकस्त खाधी, जॾहिं त नरेंद्र मोदी बिहार में वॾे जाराणे अंदाज़ में चूंड मुहिम हलाई हुई, पर उते बि मरकज़ में हुकुमरान पार्टी खे शिकस्त तस्लीम करणी पई। मोदी जे तर्ज़ जी सियासत भारत में एतिरी आम नाहे, जिते मक़ामी या रियासतुनि जी सतह ते मक़ामी सतह जा अॻवान चूंड मुहिम हलाईंदा आहिनि। आम तरह सां रियासती चूंडुनि खे मुख़्तलिफ़ जमायतुनि जी मक़बूलियत जो पैमानो तसवुरु कयो वेंदो आहे ऐं आसाम में कामयाबी सां दहली ऐं बिहार में नाकामियुनि जे असरनि खे घटि करण में वॾी मदद मिलंदी। हिन चूंडुनि में कामयाबी खां पोइ इहा ॻाल्हि वाज़े थी चुकी आहे त हुकूमती जमायत ओलह ऐं उत्तर रियासतुनि में पंहिंजे मज़बूत इलाइक़नि खां ॿाहिरि बि पेर ॼमाइण में कामयाब रही आहे। रियासती चूंडुनि में कामयाबी राज्यसभा में अक्सरियत हासिल करण लाइ बि वॾी ज़रूरी हूंदी आहे। बीजेपी खे लोकसभा में अददी अक्सरियत हासिल आहे, पर राज्यसभा में को बि कानून मंज़ूर कराइण लाइ घुर्बल अंग जे मेंबरनि जी हिमायत हासिल नाहे थी सघी। इक़्तिसादी सुधारा आणण जो नरेंद्र मोदी पारां गुज़िरियल चूंडुनि में वाइदो कयो वियो हो, पर उन ते अमल दरामद करण लाइ हुकूमत खे कानून साज़ी जी ज़रूरत आहे, पर लोकसभा में अक्सरियत हासिल न हुजण जे करे हिन महल ताईं का बि कानून साज़ी करण में सरकार नाकाम रही आहे। आसाम जी रियासत मां चूंडुनि में कामयाबी खां पोइ बि बीजेपी खे राज्यसभा में अक्सरियत हासिल करण में मदद न मिली सघी। ओलह बंगाल में तृणमूल कांग्रेस पार्टी जी ममता बनर्जी कामयाबी हासिल कई, जॾहिं त तमिलनाडु में ऑल इंडिया आना द्रविड़ मंत्र कॉज़गिम अक्सरियत हासिल कई। भारत जी ॾखण रियासत केरला में खाबी धुर जी पार्टियुनि जो इतिहाद कांग्रेस खे शिकस्त ॾियण में कामयाब रहियो। नाज़रीन, भारत में चूंडुनि जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते आसाम में जिते गुज़िरियल 15 सालनि खां कांग्रेस जी जेका हुकूमत क़ाइम हुई उहा हिन चूंडुनि खां पोइ ख़तम थी चुकी आहे। बीजेपी हाणे आसाम में पंहिंजी हुकूमत ठाहींदी। गॾोगॾु अगरि पोएं साल जी ॻाल्हि कंदासीं त आम आदमी पार्टी बीजेपी खे शिकस्त ॾिनी। मरकज़ में बीजेपी जी जेका अक्सरियत आहे उन चूंडुनि खां पोइ घटिजी वई हुई। मजमूई तौर ते अगरि नरेंद्र मोदी जी तर्ज़ जी सियासत खे ॾिसिजे त उहा काफ़ी मक़बूल नाहे इंडिया में, पर उन्हनि जा जेके पार्टी जा जेके अॻवान आहिनि उहे कंहिं
हिकिड़े मुतफ़िक़ा नुक़्ते ते जंहिं तरीक़े सां सियासत कनि था उहा काफ़ी मक़बूल आहे हिंदुस्तान में, बजाए के नरेंद्र मोदी जी जेका सियासत आहे उहा एतिरी मक़बूल भारत में नज़र नथी अचे। तंहिं बावजूद आसाम में बीजेपी जी कामयाबी खे वॾी अहमियत हासिल आहे। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं चीन पंहिंजी अस्करी पॉलिसियुनि जे हवाले सां अमरीकी दिफ़ा वारी वज़ारत पारां सालियानी रिपोर्ट खे रद्द करे छॾियो आहे। नाज़रीन, चीन इहो इल्ज़ाम हयो आहे त अमरीका दिफ़ाई पॉलिसियुनि जे हवाले सां ॼाणी वाणी मुल्क जी साख ख़राब करे रहियो आहे। इन समूरी सूरतहाल खां पोइ जेका हिन वक़्तु उते कशीदगी वधंदड़ आहे ऐं अमरीका जेको मुसलसल चीन जे हवाले सां जेके पेशनगोयूं कंदो आयो आहे या जेका उन जी डायरेक्शन आहे, उन खां पोइ चीन जो उन ते कहिड़ो मौक़िफ़ आहे, इन हवाले सां ॾिसंदासीं ही रिपोर्ट। चीन पंहिंजी अस्करी पॉलिसियुनि जे हवाले सां अमरीकी दिफ़ा वारी वज़ारत पारां सालियानी रिपोर्ट खे रद्द करे छॾियो। चीन इहो इल्ज़ाम हयो आहे त अमरीका दिफ़ाई पॉलिसियुनि जे हवाले सां ॼाणी वाणी मुल्क जी साख ख़राब करे रहियो आहे ऐं अहिड़नि इल्ज़ामनि जे नतीजे में अमरीका गॾियल एतमाद वारी राह में रुकावटूं विझी रहियो आहे। अमरीकी दिफ़ा वारी वज़ारत पारां रिपोर्ट जारी कई वई, जंहिं में ॼाणायो वियो त चीन पंहिंजे ॾखण ॿेट जेको हिसो तकरारी रहियल हो तंहिं ते पंहिंजी गिरफ़्त मज़बूत करण लाइ जाराणो रवैयो अख़्तियार करे रहियो हो, जिते मसनूई ॿेट जी तामीर जे कम में तेज़ी आणे रहियो आहे। रिपोर्ट में इहो बि ॼाणायो वियो त चीन हलंदड़ साल उन ॿेट ते अस्करी तामीर जो कमु शुरू करे सघे थो, जंहिं में निगरानी जो निज़ाम पिणु शामिल हूंदो, जॾहिं त चीन अहिड़ी रिपोर्ट खे रद्द कंदे एतिराज़ वारिया आहिनि। चीन जी बचाव वारी वज़ारत जे तर्जुमान यांग योजन उन रिपोर्ट ते तबसरो कंदे चयो त अमरीका चीन बाबति अस्करी ख़तरे खे वधाए पेश करे रहियो आहे, जॾहिं त चीन जी अस्करी पॉलिसी जी नोयत दिफ़ाई ऐं बचाव करणु आहे। चीन जी सरकारी ख़बरू एजेंसी शनवा मुताबिक़ बचाव वारी वज़ारत जे तर्जुमान अमरीकी रिपोर्ट ते शदीद अदम इत्मिनान जो इज़हार कंदे चयो उन सां ॿिन्ही मुल्कनि जे गॾियल एतमाद खे सख़्तु नुक़सान पहुतो आहे। संदसि चवणु हो त रिपोर्ट में न रुॻो चीन में अस्करी मामलनि में अदम शफ़ाफ़ियत ऐं उन सां लाॻापियल अस्करी ख़तरनि खे वधाए पेश कयो वियो, पर उन में ओलह ऐं ॾखण जे ॿेटनि में चीन जी सरगर्मियुनि खे बि गैर मुंसिफ़ाणो करार ॾिनो वियो। बचाव वारी वज़ारत जे तर्जुमान मूजिबि चीन जी क़ौमी दिफ़ाई पॉलिसी पंहिंजी नोयत जे एतबार सां दिफ़ाई आहे ऐं उन सरगर्मियुनि जो मक़सदु चीन जी सालमियत ऐं इलाक़ाई ख़ुदमुख़्तियारी जो तहफ़ुज़ ऐं उते पुरअमन तरक़ियाती सरगर्मियुनि खे यकीनी बणाइणु आहे। चीन अमरीका ते इल्ज़ाम हणंदे चयो त अमरीका इलाइक़नि में पंहिंजा जंगी जहाज़ ऐं फ़ौजी बहरी जहाज़ मोकिले पंहिंजी फ़ौजी ताक़त जो मुज़ाहिरो करे रहियो आहे। वाज़े रहे त पेंटागोन जी रिपोर्ट में इहो ख़दशो ज़ाहिर कयो वियो त चीन पारां ॾखण ॿेट में हलंदड़ सरगर्मियुनि जे नतीजे में तकरारी पाणी वारे हिसे में सिविल ऐं अस्करी अॾा हथ करे सघजनि था। रिपोर्ट मुताबिक़ चीन 2 सालनि जे अरसे में समुंड में 3200 एकड़ जे इलाइक़े ते कंट्रोल हासिल करे वरितो आहे ऐं मसनूई ॿेट जे तामीर लाइ गुज़िरियल केतिरनि ई सालनि खां अमली क़दम खणी रहियो आहे, जंहिंखां पोइ संदसि समूरो ध्यानु तामीराती सरगर्मियुनि ॾांहुं आहे, जिन में 3000 मीटर डिघी हवाई पट्टी बि शामिल आहे, जंहिं ते जदीद जंगी तयारा बि लाहे सघजनि था। चीन ॾखण ॿेट जे पूरे ख़िते ते पंहिंजो हक़ जताईंदो रहियो आहे, जॾहिं त ॿियनि एशियाई मुल्कनि खां संदसि मौक़िफ़ मुख़्तलिफ़ आहे। वियतनाम ऐं फिलिपाइन इल्ज़ाम हयो आहे त चीन उन इलाइक़े में मसनूई जज़ीरा तयारु करण लाइ नाजाइज़ कब्ज़ो कयो आहे ऐं उन्हनि खे अस्करी मक़सदनि लाइ इस्तेमालु पिणु करे सघे थो, जॾहिं त चीन मुताबिक़ उन जो समुंड में मसनूई जज़ीरनि ऐं उन ते तामीराती कम जो मक़सदु सिर्फ़ अवाम लाइ सहूलियत पैदा करणु आहे, पर ॿिया मुल्क उन कोशिशुनि खे फ़ौजी मक़सदनि जी हासिलात लाइ इस्तेमालु करण जी नज़र सां ॾिसी रहिया आहिनि। नाज़रीन, चीन अमरीका में जेका वधंदड़ छिकताण आहे उन हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। मजमूई तौर ते चीन में जेका हिन वक़्तु सूरतहाल पैदा थिए पई, उन खां पोइ बचाव वारे वज़ारत पारां जेको मौक़िफ़ साम्हूं आयो आहे, उन जो चवणु आहे त चीन जी क़ौमी दिफ़ाई पॉलिसी पंहिंजी नोयत जे एतबार सां उहा दिफ़ाई आहे, उनखे कंहिं ग़लति रंग सां न ॾिठो वञे। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं अफ़गानिस्तान में अमुन जे क़याम लाइ इस्लामाबाद में थियल इजलास बाबति। नाज़रीन, अफ़गानिस्तान जे मुंझल मसइले जे हल लाइ 4 मुल्की इत्तेहाद पारां कोशिशुनि जो जेको सिलसिलो आहे उहो त हलंदड़ आहे, पर ॾिठो वञे त हिन 5 इजलास में बि चइनी जेके मेंबर मुल्क आहिनि उन्हनि चइनियुनि खे का ख़ातिर ख़्वाह कामयाबी न मिली सघी आहे। मजमूई तौर ते अगरि ॾिसजे त चइनी मुल्कनि पारां जेको इतिहाद क़ाइमु कयो वियो त जीअं
अफगानिस्तान में अमुन कायम थी सके। पर अगर ॾिठो वञे त इस्लामाबाद में जेको ही इजलास थियो आहे उन में भी सिर्फ काबुल में थियल बम धमाकनि ऐं अफगानिस्तान में जेको तालिबान पारां जेके कार्रवायूं मुसलसल हलंदड़ आहिनि उन हवाले सां सिर्फ हिकमत अमलिन ते ही ॻाल्हियूं कयूं वयूं, न कि उन ॻाल्हि ते गौर कयो वियो त मजमूई तौर ते आख़िर उहो मसइलो कहिड़ो आहे या उहे कहिड़ा फैक्टर्स आहिनि जेके अफगानिस्तान में अमुन कायम नथा रखणु चाहिनि। अफगानिस्तान में अमुन जे क़याम लाइ इस्लामाबाद में मसालती अमल जे सिलसिले में इजलास थियो। 4 मुल्की ग्रुप जे मसालती अमल में पाकिस्तानी वफ़द जी क़यादत परॾेही सेक्रेटरी एजाज चौधरी जरिद अफगान वफ़द जी क़यादत इस्लामाबाद में अफगान सफ़ीर डॉक्टर हज़रत उमर ज़ाख़िवाल कई। तंहिंखां सवाइ पाकिस्तान ऐं अफगानिस्तान लाइ अमरीका जे ख़ासि नुमाइंदे रिचर्ड ओल्सन ऐं अफगानिस्तान जे मामलनि लाइ चीन जे ख़ासि नुमाइंदे डेंग शीजिन इजलास में शिरकत कई। इजलास में मौजूद समूरनि मुल्कनि जे नुमाइंदनि उन ॻाल्हि ते इतफ़ाक़ कयो त तशद्दुद ज़रिए अफगानिस्तान में अमुन जो क़याम मुमकिन आहे ऐं अमुन ॻाल्हियुनि लाइ वरितल कोशिशुनि ज़रिए तोड़े 4 मुल्की इतिहाद में शामिल मुल्कनि खे पंहिंजो पंहिंजो असर रसूख़ इस्तेमाल कंदे मामले जे हल लाइ संजीदगी सां कोशिशूं करणियूं पवंदियूं। हिन महिल ताईं जे थियल 5 इजलासनि में सवाइ हिकमत अमली ऐं अफगानिस्तान में थींदड़ कार्रवायुनि ते तफ़सीली ॻाल्हि ॿोल खां सवाइ का ख़ातिर ख़्वाह कामयाबी नज़र न आई। अफगानिस्तान जे मुंझल मसइले जो हल सिर्फ 4 मुल्कनि पारां गॾिजी ॻाल्हियुनि सां नथो करे सघिजे। इजलास में गौर हेठि आयल ॻाल्हियुनि में सिर्फ अफगानिस्तान में तालिबान जूं कार्रवायूं ई न पर अफगानिस्तान जे अमुन खे ख़राब करण जे समूरनि सबबनि ते बि ॻाल्हि ॿोल कई वई। पर इजलास खां पोइ मामूल मौजूब बयान साम्हूं अचण खां पोइ उहा शइ ज़ाहिर थिए थी त अमुन ॻाल्हियुनि में तालिबान खे मेज़ ते आणण में सभई मेंबर मुल्क नाकाम रहिया आहिनि। गॾोगॾु तालिबान जो हिकु वफ़द जेको कतर खां इस्लामाबाद पहुतो हो ऐं उन खां पोइ पाकिस्तानी अख़्तियारियुनि सां कहिड़ियूं ॻाल्हियूं थियूं इन बाबति इजलास में का बि ॻाल्हि गौर हेठि न आई ऐं अहिड़ी तरह इहो इजलास बिना के नतीजे जे पुॼाणी ते पहुतो। इजलास में 19 अप्रैल ते काबुल में थियल दहशतगर्दी जे हमले जी शदीद लफ़्ज़नि में मज़म्मत पिणु कई वई ऐं चयो वियो त अहिड़नि वाक़िअनि सां अमुन कोशिशूं नाकाम थींदियूं। उन सां गॾोगॾु दहशतगर्दी जे वाक़िअनि में मुलविस अंसरनि खे ॾुखिया नतीजा भोगण लाइ तयार रहण जी वार्निंग ॾिनी वई। अफगानिस्तान में केतिरी अरसे खां तालिबान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण लाइ मेंबर मुल्कनि जा इजलास थिया पर हिन इजलास जी नोयत कुझु ॿी आहे छो जो कुझु अरसो अॻु काबुल में थियल बम धमाके खां पोइ अफगान सदर ॻाल्हियुनि बाबति नाउमीदी जो इज़हार कंदे पाकिस्तान खे अफगानिस्तान में थियल दहशतगर्दी जे वाक़े जो ज़िम्मेवार करार ॾींदे खेसि तालिबान ऐं ख़ासि तौर ते हक़ानी नेटवर्क ख़िलाफ़ कार्रवाई करण ते ज़ोर भरियो वियो। उन इजलास खां अॻु अफगान सदर पाकिस्तान खां नाउमीदी ज़ाहिर कई हुई त पाकिस्तान अफगान तालिबान खे ॻाल्हियुनि जी मेज़ ते आणण में नाकाम रहियो आहे। इजलास खां अॻु अफगान सफ़ीर डॉक्टर ज़ाख़िवाल हिकु इंटरव्यू में चयो त तालिबाननि अमुन ॻाल्हियुनि खां जंग खे तरजीह ॾिनी ऐं तशद्दुद जी कार्रवायुनि जो नयो सिलसिलो शुरू कयो वियो। हिन वक़्तु मौजूदा सूरतहाल में अफगानिस्तान में तालिबान जी कार्रवायुनि ते इजलास में गौर वीचार कयो वियो। गॾोगॾु अफगान तालिबान जी ॻाल्हियुनि खां इनकार करण बाद पाकिस्तान ते ज़ोर भरियो वियो आहे त उहो हक़ानी नेटवर्क ख़िलाफ़ असराइती कार्रवाई करे जॾहिं त उन मुतालबे ते पाकिस्तानी अख़्तियारियुनि पारां का बि वज़ाहत साम्हूं न आई। इस्लामाबाद में इजलास खां पोइ अफगान हुकूमत अफगान जहाज जे कमांडर गुलबदीन हिकमत यार जे ग्रुप हिज़्ब इस्लामी सां अमुन मुआहिदे जे मसवदे ते सही कई जंहिंखे वॾो क़दम करार ॾिनो पियो वञे। हिज़्ब इस्लामी जो गुलबदीन हिकमत यार अफगान जहाज जो मशहूर कमांडर आहे ऐं हिज़्ब इस्लामी जो शुमार वॾे जंगजू ग्रुपनि में थिए थो। अफगानिस्तान जे चीफ एग्जीक्यूटिव अब्दुल्ला जे नाइब मोहम्मद ख़ान जो चवणु हो त इन मुआहिदे सां हिज़्ब इस्लामी सां अमुन मुआहिदो अमल में ईंदो। हिज़्ब इस्लामी जो तालुक़ अल-क़ाइदा सां पिणु रहियो आहे ऐं इन ग्रुप ते इंसानी हक़नि जी ख़िलाफ़ वर्ज़ी जा केतिरा ई इल्ज़ाम आहिनि जॾहिं त हिकमत यार खे अमरीका दहशतगर्द करार ॾिनो हो। हिज़्ब इस्लामी गुज़िरियल कुझु सालनि में तालिबान पारां कयल पुरतशद्दुद कार्रवायुनि में घटि किरदारु अदा कयो आहे। तंहिं बुनियाद ते अगरि ॾिसिजे त अफगानिस्तान में अमुन जी सूरतहाल में का बहितरी नज़र न ईंदी ऐं उन लिहाज़ खां को वॾो फ़र्क़ु पवंदे नज़र नथो अचे। तंहिं बावजूद मोहम्मद ख़ान इन अमन मसवदे ते सही खे मुस्बत क़दम करार ॾिनो। अफगान सदर अशरफ गनी जे नाइब तर्जुमान सैयद ज़फर हाशमी जो चवणु हो त मुआहिदे जी तस्दीक जो मरहलो हलंदड़ आहे। हिन अमुन मसवदे तहत अफगान हुकूमत हिज़्ब इस्लामी जे जंगजुअनि खे आम माफ़ी ॾींदी ऐं गॾियल क़ौमुनि सां हिन ग्रुप जे नाले खे ब्लैक लिस्ट मां ख़ारिज करण जी दरख़्वास्त कंदी। मुआहिदे तहत ही ग्रुप हुकूमत में शामिल न थींदो पर हिन खे हिकु बाज़ाब्ता सियासी जमायत जे तौर ते तस्लीम कयो वेंदो। इंसानी हक़नि जी तंज़ीमुनि गुलबदीन हिकमत यार सां
गॾिजी मुआदे ते तनक़ीद कई आहे। हिकमत यार 1990 में मुख़्तसिर अरसे लाइ अफ़गानिस्तान जो वज़ीर आज़म पिणु रहियो हो। वाज़िरत अफ़गान मसालती अमल जी बाक़ायदा शुरूआत गुज़िरियल साल थी हुई, पर तालिबान जे उन वक़्त जे सरबराह मुल्ला उमर जे मारिजण खां पोइ इहो अमल रोलड़े जो शिकार रहियो। हलंदड़ साल जनवरी में हिकु भेरो ॿीहर 4 मुल्की अफ़गान मसालती अमल जी शुरूआत थी। तजिया निगारनि मुताबिक़ 5 इजलासनि खां पोइ बि जेकॾहिं पाकिस्तान हक़ानी नेटवर्क ख़िलाफ़ का बि कार्रवाई नथो करे त पोइ मसालती अमल हिकु दफ़ो ॿीहर रोलड़े जो शिकार थी सघे थो। नाज़रीन, अफ़गानिस्तान जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। अफ़गानिस्तान में अगरि ॾिसिजे त 4 मुल्कनि पारां जेको इतिहाद क़ाइमु कयो वियो ऐं उन खां पोइ जेके कोशिशूं असांखे नज़र आयूं उहे के इन हद ताईं नज़र न आयूं जो अफ़गानिस्तान में अमुन क़ाइमु थी सघे। कुझु अरसे लाइ जंगबंदी थी, पर उन खां पोइ वरी जेको काबुल में धमाको थियो, उन खां पोइ जेको तसलसल हिकिड़ो शुरू थी चुको आहे, उन खां पोइ अशरफ गनी पारां जेको ऐलान साम्हूं आयो थो, तालिबान सां कंहिं बि रीति ॻाल्हियूं करण लाइ तयारु न आहे ऐं इन समूरी सूरतहाल में सॼो जेको मलबो आहे उहो पाकिस्तान ते विधो पियो वञे त पाकिस्तान तालिबान खे ॻाल्हि जी मेज़ ते आणण में नाकाम रहियो आहे। गॾोगॾु हिन वक़्तु अमरीका ऐं अफ़गानिस्तान पारां पाकिस्तान ते इहो पुरज़ोर उन सां मुतालबो कयो वियो आहे त फौरन जल्द अज़ जल्द हक़ानी नेटवर्क ख़िलाफ़ कार्रवाई करे। अगरि पाकिस्तान हक़ानी नेटवर्क ख़िलाफ़ कार्रवाई नथो करे त अफ़गानिस्तान में अमुन क़ाइमु न थी सघंदो ऐं नई जेको ही 4 मुल्कनि जो इतिहाद आहे इन खे को समर हासिल थी सघंदो। नाज़रीन, आलमी मौज़ूअनि ते वधीक रिपोर्ट्स बि शामिल कंदासीं, पर हिन मुख़्तसिर ब्रेक खां पोइ। नाज़रीन, प्रोग्राम में तव्हांखे हिकु भेरो ॿीहर भली कार चवंदासीं। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जे ईरान जे दौरे जो। नाज़रीन, ईरान ते मुसलसल यूरोप ऐं अमेरिका पारां पाबंदियूं लागू थियण खां पोइ हिन वक़्तु जेका खेसि आज़ादी मिली आहे उन जी पोज़ीशन जेका आहे उहा ख़िते में वधीक मज़बूत थी आहे ऐं उन जी स्ट्रेंथ बि काफ़ी अॻु खां वधीक मज़बूत नज़र अचे पई। इन सूरतहाल में भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जो तेहरान जो दौरो करण खे काफ़ी अहमियत ॾिनी पई वञे। इन सूरतहाल में जॾहिं ईरान ते मुसलसल पाबंदियूं हुयूं उन वक़्तु बि भारत जेको आहे उन जो वेझो पाड़ेसरी दोस्त मुल्क आहे ऐं उन ॾुखे वक़्त में बि हुन ईरान जो साथ न छॾियो ऐं हिन दौरे दौरान काफ़ी मुआदनि ते सयनि जे हवाले सां बि ॻाल्हियूं गौर हेठि ईंदियूं। इन समूरी सूरतहाल ते ॾिसंदासीं ही रिपोर्ट। भारतीय वज़ीर आज़म नरेंद्र मोदी ईरान जे दौरे लाइ रवानो थियो। ईरान सां भारत जा वेझा ऐं जटादार लाॻापा रहिया आहिनि ऐं ईरान जे ख़िलाफ़ अमरीका ऐं यूरोप पारां पाबंदियुनि दौरान बि भारत ईरान सां ॾुखे वक़्त में गॾु बीठल रहियो। वज़ीर आज़म नरेंद्र मोदी जो ईरान जो ही पहिरियों दौरो आहे, पर इक़्तिसादी ऐं सफ़ारती नज़रिए सां ही दौरो काफ़ी अहम आहे। मोदी तेहरान में ईरान जे सदर हसन रूहानी खां सवाइ रूहानी पेशवा आयतुल्लाह खामनाई सां पिणु मुलाक़ात कंदो। भारतीय परराई वज़ारत तरफ़ां जारी कयल बयान में चयो वियो त वज़ीर आज़म जे दौरे जो मक़सद ईरान ख़िलाफ़ लागू थियल पाबंदियुनि जे ख़त्म थियण खां पोइ गॾियल मफ़ादनि तोड़े इक़्तिसादी लाॻापनि खे वधीक मज़बूत करणु आहे। भारतीय वज़ीर आज़म जे दौरे खां अॻु केतिराई भारतीय वज़ीर तेहरान जो दौरो करे चुका आहिनि, जिन में परॾेही वज़ीर सुषमा स्वराज पिणु शामिल आहे। भारत ईरान खां तेल ख़रीद कंदड़ अहम मुल्क आहे ऐं हिन यूरोप ऐं अमरीका जी पाबंदियुनि दौरान अमरीका जे शदीद दबाव बावजूद ईरान खां तेल ख़रीद कंदो रहियो। पाबंदियुनि दौरान भारत खे ईरान खां काफ़ी मरातू पिणु मिलंदियूं रहियूं। तोड़े तेल जी क़ीमतुनि जी अदायगी भारतीय करंसी रुपए में अदा कई वेंदी हुई। भारतीय वज़ीर आज़म जे हिन दौरे दौरान ईरान ते लागू थियल पाबंदियुनि दौरान तेल ख़रीदण खां पोइ रहतूं अदा न थियण सबबि हिन दौरे दौरान $6.5 अरब जी क़िस्त जी अदायगी कई वेंदी। दौरे दौरान भारत ऐं ईरान विच में चाबहार बंदरगाह जी तामीर जे मंसूबे ते सही पिणु कई वेंदी। ईरान ऐं भारत हमेशा वेझा दोस्त मुल्क रहिया आहिनि। कुझु साल अॻु हिकु सर्वे मुताबिक़ ईरान में भारत जी मक़बूलियत लॻभॻि 70% हुई, जेका मजमूई तौर ते सॼी दुनिया जे समूरनि मुल्कनि खां वधीक हुई, जॾहिं त भारत पारां पिणु ईरान जे तालुक़ बाबति मुस्बत ऐं हाकारी रवैयो रहियो आहे। ईरान तां पाबंदियूं ख़त्म थियण खां पोइ भारत न सिर्फ़ तेल ऐं गैस खे पंहिंजी मुस्तक़िल ज़रूरतुनि जी हासिलात लाइ ईरान तरफ़ वधीक झुकियो आहे, पर हू पाबंदियुनि खां पोइ बि ईरान जी तामीर ऐं तरक़ी तोड़े बहितर सरमायादारी लाइ सुठा मौक़िया ॾींदो रहियो आहे, जॾहिं त ईरानी अवाम खे पिणु भारत में गहरी दिलचस्पी रही आहे।
वॾी तादाद में ईरानी शागिर्द भारत जी टेक्नोलॉजी ऐं साइंस जी मुख़्तलिफ़ यूनिवर्सिटियुनि में तालीम पिराए रहिया आहिनि। भारत मज़हब तोड़े सकाफ़त जो पिणु अहम मर्कज़ रहियो आहे, जेको ॿिन्ही मुल्कनि विच में गहरनि लाॻापनि जो हिकु अहम जुज़ तसवुरु कयो वेंदो आहे। ईरान भारत जी मुस्तक़बिल बाबति पॉलिसियुनि में अहम मुल्क आहे। पाकिस्तान में चीन जे वधंदड़ असरनि जी भेट में इंडिया, अफ़गानिस्तान ऐं ईरान समूरे ख़िते ताईं पहुच हासिल करण लाइ मुतबादिल रस्तो ॻोल्हण ते मजबूर आहे। अफ़गानिस्तान खे शामिल करे पाकिस्तान खे अलॻि ऐं अकेलो करण बि ईरान सां लाॻापन में वधीक वेझिड़ाई तोड़े लाॻापन में वधीक मज़बूत ऐं जटादार बणाइण जी हिकमत अमली जो पिणु हिसो करार ॾिनो पियो वञे। नाज़रीन, भारतीय वज़ीर आज़म जे ईरान जे दौरे खे काफ़ी अहमियत हासिल आहे। तजिया निगारनि जो इहो बि चवणु आहे त इन दौरे दौरान ईरान ऐं भारत जो जेको तालुक़ आहे उनखे वधीक मज़बूत करण लाइ इहो दौरो काफ़ी मददगार साबित थींदो। गॾोगॾु ईरान ते जेके पाबंदियूं हुयूं उन दौरान जेके रहियल रहतूं हुयूं उन्हनि जी अदायगी लाइ बि जेको आहे नरेंद्र मोदी उते पहुतल आहे। ॾिसजे त ईंदड़ वक़्त में इहे ॿ अहम जेके मुल्क आहिनि उन्हनि जी इन मुलाक़ात इन दौरे खां पोइ ॾिसजे त ईंदड़ वक़्त में इन दौरे खां पोइ ख़िते में सूरतहाल केतिरे क़दुरु तब्दील थिए थी। ऐं नाज़रीन, हाणे ज़िक्र कंदासीं पनाहगीरनि जे वधंदड़ अंग बाबति जेके मसइला आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदा पिया वञनि। नाज़रीन, पनाहगीरनि जे वधंदड़ अंग जे हवाले सां जिते पूरी दुनिया हिन वक़्तु परेशान आहे, पर पनाहगीरनि जो जेको बेसिक जेको उन्हनि जो मसइलो आहे उहो इहो आहे त उन्हनि खे को बि मुल्क शेल्टर ॾियण लाइ राज़ी थियण लाइ तयारु नाहे। पनाहगीरनि जे वधंदड़ अंग सबबि ऑस्ट्रेलिया ऐं ऑस्ट्रिया जहिड़ा मुल्क खेनि क़बूल करण लाइ तयारु नाहिनि। पर इन समूरी सूरतहाल में एमनेस्टी इंटरनेशनल पारां हिकु रिपोर्ट जारी कई वई आहे, जंहिं रिपोर्ट जे ज़रिए इहो ॿुधायो वियो आहे त आख़िर उहे कहिड़ा मुल्क आहिनि जेके पनाहगीरनि खे दिलि सां उनखे क़बूल कनि था ऐं उन्हनि खे वेलकम कनि था पंहिंजे मुल्क में। उन्हनि जी बुनियादी जेके ज़रूरतूं आहिनि ज़िंदगी खे गुज़ारण लाइ उनजे पुराव करण लाइ उतां जी जेका आवाम आहे उहे पंहिंजी हुकूमत खे कीअं जेको आहे उहा उनखे मजबूर करे थी त पनाहगीरनि जे जेके मसइलनि खे फौरी तौर ते हल कयो वञे। ऐं एमनेस्टी इंटरनेशनल रिपोर्ट जे ज़रिए असांखे ख़बर पवंदी त उहे कहिड़ा मुल्क आहिनि जेके खुलियल दिलि सां पनाहगीरनि खे वेलकम कनि था ऐं उहे कहिड़ा मुल्क आहिनि जेके पनाहगीरनि जे हवाले सां जेको आहे काफ़ी नाकारी जेको उन्हनि जो किरदारु रहियो आहे। पनाहगीरनि जे आलमी मसइले ते गॾियल क़ौमुनि समेत केतिरा ई मुल्क उन जे हल लाइ मुख़्तलिफ़ ठाहनि ऐं मुआदनि तहत उन मसइले जे हल लाइ कोशिशुनि में रुधल आहिनि। हिकु तरफ़ जिते पनाहगीरनि जे अंग में ॾींहों ॾींहुं वाधि थींदी पई वञे त ॿिए तरफ़ खेनि क़बूल करण लाइ तरक़ी याफ़्ता मुल्क वॾी दिलि जो मुज़ाहिरो न पिया कनि। पनाहगीरनि जे वधंदड़ अंग सबबि ऑस्ट्रिया ऐं ऑस्ट्रेलिया जहिड़ा मुल्क खेनि क़बूलण लाइ तयारु नाहिनि त ॿिए तरफ़ चीन, जर्मनी ऐं बर्तानिया जा शहरी घरू वेड़ सबबि तोड़े ॿियनि सबबनि जे करे बेघर थियलनि खे क़बूल करण लाइ सभ खां अॻियां आहिनि। एमनेस्टी इंटरनेशनल पारां दुनिया जे 27 मुल्कनि सां तालुक़ रखंदड़ 27,000 माण्हुनि खां कयल सर्वे मुताबिक़ 70% माण्हुनि जो चवणु हो त संदन हुकूमतुनि खे घुर्जे त पनाहगीरनि लाइ वधीक असराइता क़दम खयां वञनि, जॾहिं त 80% माण्हुनि जो इहो चवणु हो त पनाहगीरनि खे वापसि पंहिंजनि मुल्कनि शहरनि न मोकिलियो वञे। हर 10 मां हिकु माण्हू पनाहगीरनि खे पंहिंजनि घरनि में रहण ते राज़ी आहे, जंहिंमें 46% इज़ाफ़ो चीन ऐं 29% इज़ाफ़ो बर्तानिया में ॾिठो वियो, जॾहिं त जर्मनी 2015 में लॻभॻि 11 लख मुहाजिरनि खे पंहिंजे मुल्क में पनाह ॾेई चुको आहे, जिते लॻभॻि हर माण्हू यानी 96% माण्हुनि पनाहगीरनि खे पंहिंजे मुल्क में अचण जी इजाज़त ॾियण ते रज़ामंदी ज़ाहिर कई, जॾहिं त सिर्फ़ 3% माण्हुनि मुहाजिरनि जी आमद ते एतिराज़ वारिया। एमनेस्टी इंटरनेशनल मुताबिक़ समूरी दुनिया जे 86% पनाहगीरनि खे तरक़ी याफ़्ता मुल्कनि बजाए तरक़ी पज़ीर मुल्कनि जे माण्हुनि ख़ुश इख़लाक़ी तोड़े वॾी दिलि सां खेनि क़बूल कयो ऐं उन्हनि मुल्कनि में मुहाजिरनि सां पेश आयल रवैया बि गैर मामूली ॾिठा विया। उर्दन जेको पहिरीं 6.5 लख शामी पनाहगीरनि खे क़बूल करे चुको आहे, उते 84% अवाम जो हिन वक़्तु बि इहो ई हाल आहे त संदन हुकूमत खे मुहाजिरनि लाइ वधीक आसाइशूं तोड़े खेनि सुठे तिर्ज़ जी ज़िंदगी फराहम करण लाइ मुस्बत ऐं असराइता क़दम खणण घुर्जनि। लिबनान जी 1/4 जी आबादी बेघर आहे, पर तंहिं बावजूदि उते 86% अवाम पनाहगीरनि खे वधीक सहूलियतूं फराहम करण जे हक़ में आहे। एमनेस्टी इंटरनेशनल जे सेक्रेटरी जनरल सुलेल शेठी जो चवणु हो त समूरी दुनिया जे अवाम जी वॾी तादाद पनाहगीरनि खे सहूलियतूं ॾियण जे हक़ में आहे, पर तंहिं बावजूदि उतां जूं हुकूमतूं गैर इंसानी रवैया अख़्तियार करे रहियूं आहिनि।
ऐं मुहाजिरनि जे वधंदड़ अंग तोड़े संदन लाइ बहितर ऐं इंसानी मयार ते पूरी लहंदड़ ज़िंदगी जी आसाइशुनि लाइ को बि सहकार करण जे हक़ में नाहे। तोड़े आलमी मसइले जे हल लाइ मुहाजिरनि जे मसइलनि खे वधीक ॿीणो करे रहियूं आहिनि। नाज़रीन, पनाहगीरनि जे हवाले सां एमनेस्टी इंटरनेशनल जेका रिपोर्ट जारी कई उहा तव्हां ॾिठी। इन सूरतहाल में नाज़रीन पनाहगीरनि जो जेको आलमी जेको मसइलो आहे उहो यूरोपीय यूनियन लाइ बि काफ़ी जेको आहे ॾुखियो आहे, छो त को बि मुल्क मुतफ़क़ा तौर ते इन जेको आहे राज़ इन शइ ते नथो ॾेखारे त पनाहगीरनि जो जेको अंग आहे उहो ॾींहों ॾींहुं वधंदे पियो ऐं उन्हनि जी बहितर ज़िंदगी लाइ को बि मुल्क मुस्बत किरदार अदा करण लाइ तयार न आहे। इन सूरतहाल में यकीनी तौर ते यूरोपीय यूनियन ऐं गॾियल क़ौमुनि पारां या इंसानी हक़नि जूं जेके तंज़ीमूं आहिनि उन्हनि खे घुर्जे त पनाहगीरनि जे वधंदड़ अंग खे मुंहुं ॾियण लाइ का जटादार हिकमत अमली जोड़ी वञे। नाज़रीन, आलमी मौज़ुअनि जे हवाले सां रिपोर्ट तव्हां ॾिठी। यकीनी तौर ते असांजी कोशिशि हूंदी आहे त हलंदड़ हफ़्ते में जेके बि आलमी सियासी मंज़रनामे में जेके तब्दीलियूं साम्हूं अचनि थियूं उनखे पंहिंजे प्रोग्राम में रिपोर्ट जे ज़रिए तव्हां सां शेयर कयूं। इन ते नाज़रीन प्रोग्राम जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। ईंदड़ हफ़्ते नवनि मौज़ुअनि सां गॾु हाज़िर थींदासीं। तेसीं ताईं पंहिंजी मेज़बान साइमा वाहब खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।